नादरीन, जमायत उलमा इस्लाम के मरकज़ी अगवान अल्लामा राशिद महमूद सूमर सकरन में मीडिया से प्रेस कॉन्फ्रेंस कई। उन मौके पर कारी अब्दुल कयूम चन्ना, अब्दुल करीम बिरोही, मौलाना शफीक अहमद जमाली, अब्दुल रशीद पढ़ियार, मौलाना एहसानुल्लाह मोरिजो, इरशाद अहमद कलर, कारी वज़ीर अहमद खासकली ॿिया मौजूद हुआ। उनखां अॻु जमायत उलमा इस्लाम ज़िले इजलास अल्लामा राशिद महमूद सूमरे की सदारत में इजलास थी गुज़रियो, जंहिंमें ज़िले के अगवाननि शिरकत कई। वधीक तफ़सील ॾिसंदा SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमरानी। ज़बरदस्ती मुसलमान करे शादियों करें। हींअर वरी इहो आहे त थर में हिकिड़ो वाक़ियो पेश आयो आहे जंहिंमें ज़बरदस्ती इस्लाम जा नारा लॻाया उनखे तव्हां कीअं था ॾिसो? ॿ अलॻि शयूं आहिनि। सभ खां पहिरियां त ज़बरदस्ती हिंदू नियाणियुनि खे कलमे पढ़ाइण जी अवां ॻाल्हि करे रहिया आहियो। मूं वटि सॼी सिंध मां अहिड़ो को बि मिसाल नाहे त कंहिं नियाणीअ खे ज़बरदस्ती कलमो पढ़ाए करे मुसलमान कयो वियो हुजे। लिहाज़ा इहो तासुर ॾियणु त अक़लियतुनि जे नियाणियुनि खे ज़बरदस्ती कलमो पढ़ायो थो वञे ग़लति आहे। हा, हिकु मामिलो ज़रूरु आहे त नियाणियूं घरां निकिरी करे शादी करे रहियूं आहिनि, कोर्ट उन्हनि जो निकाह क़बूल करे रही आहे। उन में मुंहिंजो नुक़्ते नज़र इहो आहे त घरां निकिरंदड़ नियाणी आहे, चाहे उहा हिंदूअ जी हुजे या मुसलमान जी हुजे, चाहे उहा देवबंदी जी हुजे, बरेलवी जी हुजे, शीए जी हुजे या मुक़लिद या ग़ैर मुक़लिद जी हुजे, घरां नियाणीअ खे भॼणु न घुरिजे। अहिड़ी कानून साज़ी कई वञे जंहिं कानून साज़ी जे तहत घरां निकिरंदड़ नियाणी जो निकाह अदालत क़बूल न करे। उन में हिंदुनि जे नियाणी जी बि इज़त महफ़ूज़ रहंदी, हिंदूअ जे घर जी इज़त बि महफ़ूज़ रहंदी, मुसलमान जे घर जी बि इज़त महफ़ूज़ रहंदी। हिंदुनि जी नियाणी त 6 महीने 8 महीने साल में हिकिड़ो मिसाल थो मिले। रोज़ तव्हां अदालतुनि में सेशन कोर्ट खां वठी करे सुप्रीम कोर्ट ताईं वञो, रोज़ 30-40 नियाणियूं बीठियूं आहिनि। छा उहे नियाणियूं न आहिनि? छा उन्हनि जे वालिदैन जी इज़त कोन्हे? सिर्फ़ु इन जे करे ख़ामोशीअ जो उहे मुसलमान आहिनि ऐं हुन ते इन जे करे जेको आहे उहो शोर कयो थो वञे जो उहे हिंदू आहिनि। अचो त गॾिजी करे अहिड़ी कानून साज़ी कयूं जिन में सभिनी जे नियाणियुनि जी इज़त बरक़रार रहे, चाहे उहा हिंदू जी नियाणी हुजे या मुसलमान जी नियाणी हुजे। जेसिताईं मां ॻाल्हि कई हर पार्कर में ज़बरदस्ती हिंदुनि जे भॻवान जे ख़िलाफ़ नारा हणाया विया। जमीयत उलमा इस्लाम इन वाक़े जी शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत करे थी। कंहिंखे हक़ नथो पहुचे त उहो कंहिं ग़ैर मज़हब जे पेशवा खे गंदी ज़बान इस्तेमालु कराए। जेको अहिड़े क़िस्म जी हरकत करे थो उन जी ज़बान खे बुद्धीअ खां छिके करे ॿाहिरि कयो वञे। लेकिन पुछणु थो चाहियां त कुझु वक़्तु पहिरियां सिंध जे हिकिड़े दानिश्वर अमर जलील अल्लाह जे शान में गुस्ताखी कई ऐं उन वक़्तु इन्हनि सभिनी माण्हुनि चयो त अल्लाह ॼाणे, अमर जलील ॼाणे। जेकॾहिं को मुसलमान अल्लाह जे शान में, को ग़ैर मुस्लिम अल्लाह जे शान में गुस्ताखी करे त अल्लाह ॼाणे ऐं बंदो ॼाणे। ऐं जेकॾहिं को भॻवान जे शान में गुस्ताखी करे त पोइ पुलिस ॼाणे ऐं हमरा ॼाणे। छो सिंध जे अंदरि इहे 2 ज़ाविया न हलंदा, सिंध जे अंदरि इहे 2 नुक़्ते नज़र न हलंदा। अल्लाह जे शान में को गुस्ताखी करे थो उनखे बि पाबंद सलासिल में हुजणु घुरिजे ऐं को भॻवान जे शान में ग़लति ज़बान इस्तेमालु करे थो उनखे बि पाबंद सलासिल हुजणु घुरिजे। इहे दोहरो मयार सिंध में क़बूल न कंदासीं। बाक़ी जंहिं इहा हरकत कई आहे, चाहे अल्लाह जे शान में कई आहे, चाहे कंहिं मज़हबी हिंदुनि जे मज़हबी पेशवा जे बारे में कई आहे, ॿिन्ही खे कानून जे मुताबिक़ सज़ा मिलणु घुरिजे। PTI सिंध में पाण खे मज़बूत करण लाइ अरबाब रहीम ऐं ॿियनि खे जेको आहे सगारो करण लाइ कोशिशूं करे पई। PDM जे हवाले सां या तव्हांजी तंज़ीम जे हवाले सां सिंध में कहिड़ियूं कोशिशूं थींदियूं या बलदियाती इलेक्शन अचे बि उन में कहिड़ो लाइ अमल हूंदो? ख़्वाबस ख़्यालस महालस PTI मां सम्झां थो त मुल्क खे तबाह करण खां पोइ बचो खुचो सिंध थोरी मां सम्झां थो को 30% ज़रदारी को बची वई हूंदी, उहा हाणे शायदि PTI तबाह करण थी घुरे। लिहाज़ा सिंध जे अंदरि PTI खे कंहिं बि क़ीमत ते जमीयत उलमा सपोर्ट न कंदी। अलबत्ता मक़ामी सतह ते लाड़काना अवामी इत्तिहाद जे बुनियादनि ते हर ज़िलई सतह ते नवनि इत्तिहादनि जी ॻाल्हि हले पई। उन हवाले सां मुशावरत बि हले पई। जेका इत्तिहाद ग़ैर जमाती बुनियादनि ते हूंदा मां सम्झां थो त उहे वधीक मुअसर बि हूंदा। उनजो सलाह करण में करे बि चुका आहियूं, पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾेई बि चुका आहियूं। इन तिर्ज़ जे इत्तिहादनि जे तरफ़ कोशिशूं बि जमीयत उलमा इस्लाम जी मेज़बानी हेठि जारी आहिनि। मां उमेदु करियां थो त ख़ातिर खां असांखे नताइज मिलंदा। रेंजर्स खे जेको आहे अमन अमान जे हवाले सां इख़्तियार हुआ, वरी हींअर मनीषा जे हवाले सां बि इख़्तियार ॾिना विया आहिनि। तव्हां कीअं था सम्झो हिन इख़्तियार? ॾिसो, मंशियात खे
परवान चढ़ाइण वारा केर आहिनि। मंशियात कीअं ज़िलनि में ऐं मार्केटुनि में पहुचे थी, पुलिस छो मुंशियात रोकण में नाकाम थी, छो कल्ह वज़ीर आला सिंध खे पंहिंजे प्रेस कॉन्फ्रेंस में चवणो पियो त लॉकडाउन में पुलिस जी चांदनी लॻी थी वञे। इहे नाअहलियूं आहिनि। अॼु अमन अमान रेंजर्स जे हवाले आहे, सुभाणे मुंशियात जो ख़ात्मो रेंजर्स जे हवाले कयो वियो आहे, ॿिए ॾींहुं इस्पतालूं रेंजर्स जे हवाले कयूं वेंदियूं, टे ॾींहुं स्कूल NGOs जे रेंजर्स जे हवाले कया वेंदा, 5 ॾींहं जेको आहे सिंध जूं ज़मीनूं बहरीअ जे हवाले कयूं वेंदियूं, जज़ीरा मल्टीनेशनल कंपनी जे हवाले। बचायो छा आहे? इहो मसइले जो हल न आहे। मसइले जो हल मुतबादिल क़ुव्वत ऐं क़यादत आहे। सिंध जे अवाम खे मुतबादिल क़ुव्वत ऐं क़यादत जे तरफ़ वञणो पवंदो। जेसीं ताईं सिंध जी क़यादत तब्दील नथी थिए, सिंध मसाइल मां ॿाहिरि न निकिरी सघे। लॉकडाउन खे कीअं था ॾिसो सिंध हुकूमत खे? ॾिसो, लॉकडाउन मसइले जो हल न आहे। करोना आहे, करोना खां एहतियाती तदाबीर इख्तियार करणु घुरिजनि, SOPs ते अमल थियणु घुरिजे। जॾहिं वज़ीर आला सिंध ईद जे 3 ॾींहं ते पाण हेलीकॉप्टर में चढ़ी ऐं 1000 माण्हुनि जे विच में हेलीकॉप्टर लाहींदो, जॾहिं ईद ते वज़ीर 50-50, 100-100, 200 माण्हुनि सां गॾु ईद जूं पार्टियूं मल्हाईंदा, त पोइ करोना त वधंदो। जॾहिं पीपल्स पार्टी जो पंहिंजो चेयरमैन कश्मीर में 2-2 हज़ार माण्हुनि जा जलसा कंदो, त करोना त वधंदो। या लॉकडाउन जे ज़रिए करोना जे ज़रिए माण्हू मरंदो, या माशी क़त्लेआम जे ज़रिए माण्हू मरंदो। सिंध जे अंदरि 80% माण्हू हैंड टू माउथ आहिनि, रोज़ कमाइण ऐं रोज़ खाइण वारा आहिनि। जेकॾहिं तव्हां उन्हनि खे करोना खां बचाए ॾींदव त बुख जे करे हू मरंदा। ऐं सिंध हुकूमत अरबें रुपया पोएं दफ़े लॉकडाउन में माण्हुनि खे राशन ॾियण जे लाइ जेको आहे उहो ख़ज़ाने मां कढाया। अॼु ॿुधायो वञे त घणनि माण्हुनि खे सिंध हुकूमत राशन ॾिनो। लाड़काणे में पीपल्स पार्टी जे वज़ीरनि वापारियुनि खां बोटा वठी करे माण्हुनि में तक़सीम कया। उहे पैसा काॾों विया? अरबें रुपया काॾे विया जेका अवाम जे नाले ते कढिया विया हा? लॉकडाउन जी जमीयत उलमा इस्लाम मुखालिफ़त करे थी। SOPs ते अमल करायो वञे, वैक्सीनेशन ते ज़ोर ॾिनो वञे, वैक्सीनेशन सेंटर्स वधाया वञनि, लेकिन जेको कुझु राति खां वठी काठोड़ पुल खां न्याणियुनि सां थी रहियो आहे, जेको कुझु नंढड़नि मासूम बच्चनि सां थी रहियो आहे, काठोड़ खां सदर ताईं, डिफेंस ताईं, मासूम बच्चा, मासूम न्याणियूं पैदल सफ़र करे रहियूं आहिनि। सिंध हुकूमत खे शर्म अचणु घुरिजे अहिड़नि इक़दामनि ते। ऐं फौरी तौर ते सिंध हुकूमत काठोड़ जे दरवाज़े ते जेकियूं न्याणियूं भेनरियूं बेइज़्ज़त थी रहियूं आहिनि, इन सिलसिले खे बंदि करे, न त जमीयत उलमा इस्लाम भरपूर एहतिजाज जो ॻाल्हि ॾींदी ऐं कंहिं बि क़ीमत ते मारूड़नि जी तज़लील जमीयत उलमा इस्लाम बर्दाश्त न कंदी। सरकार जेका महांगाई आहे तमामु घणी वफ़ाक़ सिंध जे तरफ़ां, उन लाइ तव्हां छा था चओ? 100 रुपया किलो गे जेको आहे, या 300 रुपया मिले थो। तब्दीली आहे न, तब्दीली जा मज़ा आहिनि त उहो आवाम वठे। आवाम कंहिं महिल तीर बजाते तो न अचे, तब तीर खाइनि। कंहिं वक़्तु जेको आहे उहो तब्दीली ते पिया वञनि, तब्दीली माण्हू ख़ुदिकशियूं था कनि। इन जे करे महांगाई आहे तमामु घणी, माण्हू पूरा नथा। उनजो हिकिड़ो हल आहे, सिर्फ़ु हिकिड़ो हल आहे त सिंध में जमीयत उलमा इस्लाम ते एतमाद कयो। मां वचन ऐं वाइदो थो कयां त इंशाअल्लाह अज़ीज़ जेकॾहिं सिंध में जमीयत उलमा इस्लाम साहिब इक़्तिदार थी थिए, को माण्हू पंहिंजे घर में राति जो बुख ते न सुम्हे। साईं 13 अगस्त ते तव्हांजो कराची में वॾो जलसो थियल हुयो, हिननि 14 अगस्त ताईं जेको आहे सो लॉकडाउन करे छॾियो आहे। पीपल्स पार्टी वारनि चैलेंज कई त PDM असांजो बग़ैर जलसो नथी करे सघे। असां हुनजी चैलेंज क़बूल कईसीं। हाणे परेशान थिया त जलसो पियो थिए, वॾो जलसो पियो थिए, तारीख़ पई टुटे। हाणे चवंदो आहे लॉकडाउन ऐं लॉकडाउन ऐं घणा ॾींहं लॉकडाउन जे पोयां लिखंदा, घणा ॾींहं लॉकडाउन हणंदा। 8 तारीख़ त असां 9 तारीख़ कंदासीं, 13 तारीख़ त असां 14 तारीख़ कंदासीं, 20 अगस्त ताईं लॉकडाउन हणंदा, 21 तारीख़ जलसो कंदासीं। वज़ीर आला साहब, कराची में जलसा होकर रहेगा और हम आपको बताएंगे कि आपके खिलाफ सिंध का आवाम इस वक्त मैदान में है, और इंशाअल्लाह सिंध को PDM और जमीयत उलमा इस्लाम के प्लेटफॉर्म से हम मुतबादिल कबीला जेलनि में क़त्लो गारत घणी वधी वेंदी आहे। ऐं तव्हां कलेक्टर सरदार हिकिड़े सां मुलाक़ात बि कई आहे, तीमगानी सां। जी, सरदार तैयब ख़ान तेगानी साहब मुंहिंजे घर हली आया। सिंध जी रिवायात आहिनि, तॾे जूं रिवायात आहिनि, ऐं मां ख़ालिद महमूद सुमरे जो अमीन ऐं वारिस आहियां, उनजे तॾे जो वारिस आहियां। मुंहिंजनि वॾनि मूंखे तॾे ते दुश्मननि खे बि इज़त ॾियण जो दर्स ॾिनो आहे त हिकिड़ी क़ौम जो सरदार आहे, हिकिड़ी क़ौम जो वॾो आहे। सरदार तैयब ख़ान मुंहिंजे तॾे ते आया हुआ, मां उनखे वॉर्म वेलकम कयो ऐं मां उन्हनि खे ख़ुशामदेद चई। ऐं कल्ह उन्हनि सां मुंहिंजी मीटिंग अव्वल त आख़िर सॼी मीटिंग जो निचोड़ इहो हो त सिंध खे क़बाइली झगड़नि खां कीअं बचाइजे।
क़बाइली तकरारनि जो ख़ात्मो कीअं आंदो वञे, सिंध जे अंदरि जेका कूंदर क़बाइली तकरारनि जे बुनियादनि ते कुसजनि पिया उन जो सदेबाब कीअं कजे। जमीयत उलमा इस्लाम उन में पंहिंजो किरदारु अदा करे रही आहे ऐं मां सम्झां थो त क़बाइली तकरार आहिनि लिसानी बुनियादनि ते, क़बाइली बुनियादनि ते, मज़हबी बुनियादनि ते। महांगाई आहे, सिंध जा जज़ीरा खपाया पिया वञनि, बहरिया टाउन खे सिंध जूं ज़मीनूं ॾिनियूं पियूं वञनि, 1 अरब रुपयो रोज़ानो, 1 अरब रुपयो रोज़ानो सिंध जे 52 महकमनि में करप्शन कई पई वञे। ही सभु उहे मसइला जिन जे ख़िलाफ़ जमीयत उलमा इस्लाम मैदान ते आहे। असां जदोजहद कयूं पिया, मुज़ाहिरा, धरना, एहतजाज, जलसा जुलूस कयूं पिया, इलेक्शन में मुक़ाबला कयूं पिया, सिर्फ़ु इन जे लाइ त इन्हनि सभिनी मसाइल मां सिंध खे कढी सघे। PGM से मौजूद है या टुटी चुकी है? PDM भरपूर मौजूद आहे ऐं पहिरियां खां ज़ोरावर तरीक़े सां मौजूद आहे ऐं सवा जलसे खां पोइ तव्हांखे PDM कराची जे जलसे में हिकु नए इंशाअल्लाह बलबले ऐं जोश सां नज़र कश्मीर जी इलेक्शन में 25 जुलाई 2018 जी तारीख़ खे 25 जुलाई 2021 ते दोहरायो वियो। हाणे त मां सम्झां थो कि एविडेंस जी बि ज़रूरत कोन्हे। पीपल्स पार्टी जे पंहिंजे MNAs TV चैनलनि ते वेही करे चयो त असां सां 16 सीटनि जो वाइदो कयो वियो हो ऐं 11 सीटूं ॾिनियूं आहिनि। इन खां पोइ त कश्मीर जी इलेक्शन्स ऐं उनजा नतीजनि जा दूध का दूध पानी का पानी थी चुको आहे। इलेक्शन न हुई, सिलेक्शन हुई। जेकॾहिं इहो ई करिणो आहे त पोइ महिरबानी करे अवाम खे परेशान न कनि, अवाम खे इम्तिहान में न विझनि, सिलेक्शनूं करे मसइलो हल कनि। साईं, सिंध में जेको आहे धड़ाधड़ धारी आबादकारी थिए पई जिन खां केरु पुछण वारो कोन्हे। हालांकि ॿाहिरनि मुल्कनि जो उसूल हूंदो आहे, उन रजिस्ट्रेशन जेको आहे ॾाढी उन्हनि खे नेशनलिटी ॾुखी मिलंदी आहे, पर हिते त कोई मसइलो ई कोन्हे को। तव्हां कीअं था ॾिसो धारी आबादकारी खे? छो न था सिंध जे हुक्मरान खे ॻिचीअ खां वठो जिन सिंध लुटी आहे? छो न था सिंध जो आवाम सिंध जे हुक्मरान खे ॻिचीअ खां वठे जिन सिंध खपाई आहे? छो नथो सिंध जो आवाम बेदार थिए इन्हनि ज़ालिम हुक्मराननि जे लाइ जिन सिंध में एतिरी धारियुनि जी आबादकारी कई आहे जो मुस्तक़बिल में शायदि सिंधी अक़लियत में तब्दील थी वञनि। अफ़गान पनाह गुज़ीरनि खे फौरी तौर ते वापसि कयो वञे, उसूली मौक़िफ़ आहे, लेकिन उन जे लाइ क़वाइद ऐं ज़वाबित जोड़े करे वापसि कयो वञे। जिन जो कारोबार हिते आहे, जिन जा ॿार हिते स्कूलनि ऐं कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटी में पढ़नि पिया, उन्हनि जे लाइ को मैकेनिज़म जोड़ियो वञे ताकी उन्हनि जी तालीम जो बिहार न थिए ऐं पाकिस्तान जी अॻली इकोनॉमी तबाह आहे। जेकॾहिं लखे माण्हू पंहिंजी इकोनॉमी कढंदा त पाकिस्तान जी इकोनॉमी मज़ीद ठप थी वेंदी। इन्हनि ॿिन्ही मैकेनिज़म खे साम्हूं रखी करे बहरहाल अफ़गान पनाह गुज़ीरनि खे फौरी तौर ते वापसि कयो वञे। जमीयत उलमा इस्लाम जो वादो। अफ़गानिस्तान में से तालिबान वरी आस्ते आस्ते उते मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते कब्ज़ा कनि पिया, उन्हनि खे जा असर पाकिस्तान ते पवंदा? मां सम्झां थो त उन जा पाकिस्तान ते मुस्बत असर पवंदा। जॾहिं खां तालिबान जो सुकूत थियो ऐं अफ़गानिस्तान जे अंदरि नेटो फोर्सिस पंहिंजा पेर ॼमाया त मुस्तक़िल अफ़गान सरज़मीन रा मूसाद जो जेको आहे उहो क़िलो बणियल रही ऐं अफ़गानिस्तान जे ज़मीन जे ज़रिए पाकिस्तान जे ख़िलाफ़ु इस्तेमालु थींदी रही अफ़गानिस्तान जी ज़मीन ऐं पाकिस्तान उन्हनि दहशतगर्दनि जो निशानो बणिजंदो रहे। तव्हां ॾिठो त ख़ुदकुश धमाका ऐं जॻह जॻह ते जेको प्लांटेड बम धमाका। मां सम्झां थो त तालिबान जे अचण खां पोइ जिते अफ़गानिस्तान जे अंदरि पंहिंजो मामलात बहितर थींदा, उते घटि में घटि अफ़गान सरज़मीन जेको आहे उहो पाकिस्तान जे ख़िलाफ़ु इस्तेमालु न थींदी। मां सम्झां थो उनजा मुस्बत असरात पाकिस्तान ते जी साईं, महिरबानी साईं। असेंबलिन में नाहे, शहीद ख़ालिद महमूद सूमरे जो केस कैबिनेट में नाहे, शहीद ख़ालिद महमूद सूमरे जो केस सियासी जमातुनि जे टेबल ते नाहे, शहीद ख़ालिद महमूद सूमरे जो केस अदालत आलिया जी टेबल ते आहे। मां पुछणु थो चाहियां त 7 साल गुज़रण जे बावजूदि 2 दफ़ा मुअज़्ज़िज़ हाई कोर्ट जे डिसीजन जे बावजूदि त 6 महीननि में जजमेंट अचणु घुरिजे। आख़िर ADC कोर्ट शहीद ख़ालिद महमूद सूमरे जे केस में असांखे इंसाफ़ छो नथी ॾे? लेकिन मां अॼु बि पंहिंजूं अखियूं अदालत जे दरवाज़े में लॻाई वेठो आहियां। अॼु बि मां अदालत खां इंसाफ़ जी उमेदु लॻाई वेठो आहियां ऐं इन उमेद सां बीठो आहियां त अदालत मूंसां, मुंहिंजे कारकुननि सां, सिंध सां ज़रूरु इंसाफ़ कंदी ऐं ख़ालिद महमूद सूमरे जे खून सां इंसाफ़ कंदी। मां मुतालबो करियां थो त फौरी तौर ते इन केस में अदालत जजमेंट ॾे ऐं इन केस खे उकलाए